मलीरे जे इलाइक़े बिटायाबाद में कार ते ओचितो फायरिंग जे नतीजे में हिकु शख़्स मारिजी पियो। जॾहिं त संदसि वेठल औरत ज़ख़्मी थी पई। वाक़ियो कुझु देरि अॻु तॾहिं पेश आयो जॾहिं कार जमाली रोड तां गुज़री रही हुई त मोटरसाइकिल ते सवार नामालूम हमलेवरनि वेझो अची सख़्तु फायरिंग कई। पुलिस मूजिबि फायरिंग सबबि कार जो ड्राइवर शदीद ज़ख़्मी थियो, जेको कुझु देरि बाद फ़ौत थी पियो। जिते त ज़ख़्मी औरत खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुनखे तिबी इमदाद फ़राहम कई पई वञे। मौक़े ते मौजूदु माण्हुनि जो चवणु आहे त कार मामूल मुताबिक़ रोड ते हली रही हुई त ओचितो ॿिनि मोटरसाइकिल सवारनि ओचितो अची फायरिंग कई। वॾे महारत सां वारदात अंजाम ॾेई फ़रार थी विया। पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े खे घेरे में वठी जेके शाहिदियूं आहिनि उहे गॾु करणु शुरू करे छॾिया आहिनि। जॾहिं फायरिंग में इस्तेमालु थियल गोलियुनि जा खोल बि वाक़े वारे हंधि हंधा मिलिया आहिनि, जिन खे फॉरेंसिक लैब उमाणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे चवण मुताबिक़ इब्तदाई जांच में ज़ाहिर थी वियो त वाक़ियो ज़ाती दुश्मनी या टारगेट किलिंग जो नतीजो थी सघे थो। बहरहाल हर पहलू तां जांच जारी आहे। वाक़े वारे हंधि जे भरपास सां लॻल CCTV कैमराउनि जी फुटेज बि हासिलु कई पई वञे त जीअं जवाबदारनि जी सुञाणप मुमकिन बणाए सघिजे। पुलिस वधीक जांच शुरू करे छॾी आहे। जवाबदारनि जी पकड़ लाइ ख़ासि टीम पिणु ठाही वई आहे।